अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा भाउ प्यारा भाउ, अल्लाह पाक खुश रखे तव्हां सभिनी खे। ऐं जीअं मां काफ़ी मरतबा तव्हांखे ॾेखारींदो आहियां त घोड़नि जा रेंचिस आहिनि हिते मुंहिंजे घर खां थोरो अॻिते फार्म हाउसिस आहिनि वॾा वॾा। कहिड़ा घोड़ा आहिनि तव्हांखे ॾेखारियां थो, हिकिड़ो सेकेंड अदा हीअं करे त हे अची विया। त अदा हे ॾिसो काफ़ी सारा हिते घोड़ा ऐं माल बि गऊं बि अमेरिकन्स जेके गऊं हूंदियूं आहिनि। ऐं कोशिशि कयां थो तव्हांखे लही करे ॾेखारियां। हे साईं ॾिसो माल ओॾे परे पोइते बि घोड़ा आहिनि। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हे ॾिसो अदा हे काफ़ी सारा हिते रेंचिस आहिनि घोड़नि जा। हे जेको हलियल आहे होॾो अलॻि आहिनि, ठीकु आहे, ऐं हेॾे अलॻि आहिनि। त साईं तव्हांजे लाइ मां चयो तव्हांखे ॾेखारींदो हलां घोड़नि जा रेंचिस, ऐं तव्हांखे होपफुली अॻिते हली ॿिया बि ॾेखारियां थो। हिकिड़ो सेकेंड बीहूं गॾु। दादा घोड़नि जा रेंचिस अॼु तव्हांखे ॾेखारियूं था, काफ़ी सारा हिते आहिनि। वॾा वॾा फार्म हाउसिस आहिनि हिते, रेसिंग ट्रैक वग़ैरह ठहियल आहिनि। ऐं हे ॾिसो हिकिड़ो हे बि आहे भाउ, हे कंहिंजो फार्म हाउस आहे, उन खां अलावा हे अंदरि ट्रैक्स ठहियल अथव। ऐं तव्हां ॾिसो त हिते अमेरिका में भिति न कार न आहे, जॾहिं ॼारी हणी छॾी अथऊं। हेॾो बि हे लॻियल आहे काठी बुंडनि जो तोॾा हणी छॾिया अथऊं। ऐं हे साईं गऊं आहिनि कुझु टेक्सिस जूं। इहो कोशिशि कयां तव्हांखे इहे ॾेखारियां। हिननि जूं गऊं बिठियूं आहिनि ऐं टेक्सिस में इहे काफ़ी सारियूं आहिनि। ऐं ट्रैक्टर घोड़ा जाम। हिकिड़ो सेकेंड अदा हेॾो बि आहिनि अदा घोड़ा। हे ॾिसो जीअं मां चयुमि हे घोड़नि जो न माना ट्रेनिंग सेंटर आहे हिते। जाम घोड़ा ऐं रेस ट्रैक्स वग़ैरह आहिनि हिते। या त मां चवंदो आहियां पुछण खां अलावा अगरि कंहिंजी क्लोज़अप वीडियो वठणी आहे, परमिशन वठणी पवंदी आहे, मां बसि उहो परमिशन वठां पियो, उहा मिली वई। तव्हांखे हाणे साईं अमेरिकन टेक्सिस गऊं ॾेखारियां थो। वाह, हे साईं हुननि चयो त हे जेको लॻियल आहे न, हे साईं लॻियल आहे उहो तिखे करण वारो। हे पंहिंजा सिंग जेके आहिनि न इहे तिखा कंदियूं आहिनि। हे ॾिसो हे साईं टेक्सिस जूं मशहूरु गऊं आहिनि, टेक्सिस जे सिंगनि वारियूं लॉन्ग हॉर्न। हिते असांजी टेक्सिस जूं जेके टीमियूं आहिनि गेम्स जूं, उहे बि संदो नालो इहो रखंदियूं आहिनि, लॉन्ग हॉर्न, वॾा सिंग। ऐं ॾिसो मज़ो वठो, रब जो शान आहे। उहो होॾे बि आहिनि, असांजे बि थरी ॾे एॾे वॾे सिंगनि वारियूं, पर उन्हनि जा ॿिया हीअं उभा मथे हूंदा आहिनि। हिननि जा वरी सिधा हीअं साईं मोटरसाइकिल जे हैंडल वांगुरु आहिनि। जेके हैवी बाइक्स हूंदियूं आहिनि, हार्ले डेविडसन स्पोर्ट्स बाइक न, उहो जेके ॿियूं बाइक्स हूंदियूं आहिनि उहे। ऐं हिन जी मज़े जी ॻाल्हि ॿुधो आहे, हिन जी हे कन जो तव्हांखे मां ॾेखारियां। हिन जे कन में हिकिड़ो, हाणे पाकिस्तान में बि इहो अची वियो आहे, कन में हे स्टिकर लॻियल हूंदो आहे। इन ते हिन जी उमिरि ऐं नंबर ID हर शइ लिखियलु हूंदी आहे। उन ते ई वैक्सीन कहिड़ी थियल त छा त रिकॉर्ड हिन जो मेंटेन थींदो आहे। हे ॾिसो केॾी ख़ूबसूरत रब जो शान आहे साईं, तमामु बहितरीनु। हे साईं लॉन्ग हॉर्न टेक्सिस तव्हां गऊं ॾिसो था हितां जूं मशहूरु जेके आहिनि। बसि अदा तमामु दोस्तनि जे लाइ दिलि चवंदी आहे अहिड़ियूं शयूं तव्हांखे ख़ूबसूरत ख़ूबसूरत दुनिया जा नज़ारा करायूं, ॾेखारियूं। ऐं साईं हाणे हीअं सम्झो असांसे डबल ड्यूटी। काफ़ी दोस्त मुझे कहते हैं उर्दू में बात करो। बिल्कुल भाईजान, मैं उर्दू में भी बात करूँगा, लेकिन हमारी सिंधी है ऐसी मीठी ज़बान है, ऐसी ज़बान है कि उसमें उर्दू में जो लफ्ज़ लिए गए ना काफ़ी, वो मुख्तलिफ़ ज़बानों से लिए गए।
सिंधी में भी बात करता हूँ ना, तो उसमें उर्दू में काफ़ी ऐसे लफ्ज़ होते हैं जो मिलते जुलते या एक जैसे, वो आपको इजीली समझ में आती है। सिंधी जो है बोलना बहुत टफ है, इसलिए काफ़ी दोस्तों को सिंधी समझ में तो आ जाती है, लेकिन वो बोल सिर्फ नहीं पाते। लेकिन सर इस वक्त देखें टेक्सास के लॉन्ग हॉर्न्स गाय यहाँ की बहुत मशहूर है। मैं जैसे कि टेक्सास में रहता हूँ, एक से एक टेक्सास गाय है, और इजाज़त ले ली है फार्म वाले से। उसने कहा ठीक है सर आप रिकॉर्डिंग कर सकते हो, इसीलिए हम उनकी रिकॉर्डिंग कर रहे हैं और मज़े मज़े की चीज़ें ऐसी दिखा। ये पूरा यहाँ का हॉर्स रैंचेस है, यहाँ पे काफ़ी सारे बड़े बड़े। ये अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तमाम ठीक ठाक खैरियत से हूँ। ये देखें ये पूरा एरिया यहाँ पे हॉर्स ब्रीडिंग, रेसिंग ट्रेनिंग्स वगैरह यहाँ पे देते हैं। यहाँ पे ये पूरे फार्म्स हैं, और थोड़ी देर पहले वो सामने लेक है, फॉरेस्ट नेशनल पार्क है। उसके बाद ये हमारे लॉन्ग हॉर्न्स हैं। ये ॾिसो अदा प्यारा भा मिठा भा है, सुभान अल्लाह साईं। ऐं पोयों घोड़ा हुया, घोड़ा काॾे भॼी विया, घोड़ा पिया हलिया। हाणे हो ॾिस साईं, हो बि अचे थो पियो, त साईं लॻे थो रिकॉर्डिंग हले थी पई, मां बि अचां। ठीकु आहे, उहो परे आहे लॉन्ग हॉर्न। ओहे तमामु बहितरीनु अदा। ऐं हे ॾिसो सुभान अल्लाह, वाओ तमामु बहितरीन, ब्यूटीफुल, वेरी नाइस। कांव ॾिसो त कां लॻी पई आहे साईं, कां हे पहाड़ी कांव त नॉर्दर्न एरियाज़ में वेंदा न, लाइक KPK एंड गिलगित बल्तिस्तान, नॉर्दर्न एरियाज़ ऑफ पाकिस्तान, उते साईं ये कांव हूंदा अथव। काएं कंदा आहिनि पिया, कां हो गऊं साईं, ओॾो हल्दी चुरंदी पुरंदी। मूंखे लॻे थो हुनखे आइडियो मिली वियो आहे त कैमरा जी रिकॉर्डिंग थिए थी पई, पर साईं हेॾो हिकिड़ो ॿियो अची वियो आहे। हे ॾिसो आहिस्ता आहिस्ता चुरंदे पुरंदे अचे थो पियो। तके थो पियो, वाओ। त हे साईं हे खाइण में मसरूफ़ थी वियो आहे, ऐं हे हिते तके थो पियो, खने थो। अंदाज़ ॾिसो अदा, शाकार शयूं आहिनि रब जूं तख़लीक़। ऐं हे अची वई आहे हिते, हा साईं छा चवंदा, उहो कबूतरनि खे कंदा आहियूं। हे ॾिसो अदा, हे हेॾे वञनि थियूं, हाणे लही चवनि थियूं गंज थी वई रिकॉर्डिंग, इजाज़त ॾे त असां हलूं हाणे। हे ॾिसो कम अंग्रेज़नि जा साईं, अंग्रेज़ी में ई चऊं न कम। सुभान अल्लाह, वाओ। Texas Longhorn cows, pure Texas breed, pure Texas breed Longhorns। दोस्तों ये देख रहे हैं आप, ये टेक्सास के लंबे सींगों वाले बैल हैं। ये पाकिस्तान में भी दूसरे किस्म के हैं, वो दूसरी नस्ल है। इनके मोटरसाइकिल की तरह लंबे हैंडल की तरह हैं। और ये अभी आया था, इसने ट्रेलर दिखाया,
लेकिन हमने भी कहा कि भाईजान हम आपकी पूरी रिकॉर्डिंग करेंगे, व्यू दिखाएंगे दोस्तों। ऐसे हैं कुछ नज़ारे। वो हमारा एक दोस्त है ना, सीन तो कुछ ऐसे हैं, इरफान जुनेजो, उस दोस्त का एक है, सीन्स कुछ ऐसे हैं। मेरे मुंह में आ गया, नज़ारे कुछ ऐसे हैं। बात एक ही है बस, इरफान नाराज़ ना होना मेरी जान, ठीक है, कि भाईजान शायद आपकी कोई टैग लाइन पकड़ लिया, ऐसी कोई बात नहीं है। बस एक बात दिल में आ जाती है, जुमला ज़बान पे रट जाता है। तो चलें आगे चल के देखते हैं आगे क्या नज़ारे आते हैं, तो दोस्तों को भी दिखाते हैं। बाय बाय टेक्सास लॉन्ग हॉर्न, बाय बाय टेक्सास लॉन्ग हॉर्न्स, बाय बाय। दोस्तों आपने नहीं जाना, अगर अरे मेरे भाई बेल्ट क्यों नहीं डल रहा, अगर आप जाना चाहते हैं तो मुश्किल नहीं है, आपकी मर्जी है। ज़रूरी काम है तो बिल्कुल सर, पसंद आए तो बैठ जाइए, ना आए तो अल्लाह खुश रखे। तो दोस्तों बस हाणे अॻिते वधूं था पिया, तव्हांखे अॻिते जा नज़ारा ॾेखारियूं था। इहे हुया टेक्सास जा लॉन्ग हॉर्न ऐं घोड़ा बि, ऐं अॻिते तव्हांखे वरी को मज़ेदार शइ अचे त वरी उहा शइ ॾेखारियां थो। बाक़ी जेसि ताईं हे घोड़नि जा साईं, जीअं मां ॿुधायुमि, एसियूं ॿेसियूं, हे वॾा वॾा फार्म हाउस अथनि घोड़नि जा। हेॾो बि अदा तमामु वॾा वॾा फार्म हाउस आहिनि। हे रेसिंग गलतन, हे चौधरी वारी रेसिंग, ऐं उन सां गॾोगॾु हे घोड़ा, हे अदा हे ॾिसो, हे जेके उहे सनड़े मुंहुं वारा न हूंदा आहिनि, अरबी त न आहिनि, सनड़े मुंहुं वारा जेके साईं हूंदा आहिनि। चओ लही करे ॾेखारियां, अदा लही करे, हलो हिकिड़ो मिंट होल्ड कयो आहे। त दोस्तो लही करे तव्हांखे ॾेखारियूं था साईं घोड़ा, हे ॾिसो छा त रब जे शाहकार आहिनि घोड़ा बि। हे ॾिसो पाण ई अचनि था पिया, छो त हे ड्रिजंदा न आहिनि हिते। ॾिसो था जानवर माण्हुनि सां प्यार, असांजो हुजे त परे भॼी वञे, पर हिते साईं हे साईं नज़ारा। अरे मुंहिंजो मुंहुं ॾिसी भॼी विया, माज़रत साईं। हे ॾिसो रब जी साईं खाना सनड़ा, हिन जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे। हिते साईं रेसिंग कोर्स आहिनि, घोड़नि जी ब्रीडिंग थींदी आहे, ट्रेनिंग्स थींदी आहे, काफ़ी सारा आहिनि। हाणे ॾिसो न, हे 3-4 घोड़ा आहिनि, होॾे परे आहिनि। हाणे हिननि खे ख़बर त हिते ज़मीन आहे, हो छो रखियलु आहिनि, इहे माना हिन ब्रीडिंग लाइ रखिया आहिनि या कैटल्स रखिया अथऊं। गऊं अॻोड़े तव्हांखे ॾेखारियमि टेक्सास वारा, त हिननि में साईं हे माना कपल करे छॾींदा नर मादी। पोइ छा त इहा हिन सॼी ज़मीन ते टैक्स फ्री आहे, न त तव्हांखे प्रॉपर्टी टैक्स ॾियणो पए न। त हे टैक्स ईअं सम्झो बचाइनि बि था, हे कारोबार बि करनि था, ऐं गवर्नमेंट हिननि खे सपोर्ट बि करे थी। त साईं तव्हां ब्रीडिंग करायो, तव्हांखे ज़मीन ते को टैक्स न आहे, फ्री आहे, गिव एंड टेक आहे साईं, ॿई पासा कमु हले थो पियो। ॾिसो अदा रब जो शान आहे, सुभान अल्लाह, रब जी तख़लीक़ थियल आहे। केॾो पावर हूंदो अथसि, केॾो तेज़ बहंदो आहे, रब कीअं तखलियो आहे हिनखे। तमामु ख़ूबसूरत हॉर्स राइडिंग बि थींदी आहे हिते काफ़ी सारी, उनजी ट्रेनिंग्स ॾींदा आहिनि। उन सां गॾोगॾु हिते साईं ब्रीडिंग ॿुधायमि उनजी, ऐं उन में काफ़ी ॿियूं बि शयूं आहिनि, ठीकु आहे। जीअं हाणे लॉन्ग हॉर्न जा गऊं थी विया, इहे काफ़ी सारा पूरी। हाणे पाकिस्तान में बि टेक्सास खां घुराइनि था पिया। मां इंशाल्लाह हिकिड़े दोस्त जे लाइ वञिणो आहियां फार्म हाउस हिकिड़े पाकिस्तान में, माशाल्लाह बहितरीनु शख़्सियत आहे, ज़मींदार आहे, असांजो सिंध जो वॾो नामवर शख़्सियत आहे। उन्हनि चयो आहे त ज़फ़र मूंखे टेक्सास मां
ये अमेरिकन गऊं घुराइणियूं जे ऑस्ट्रेलियन वग़ैरह ईंदियूं न छो कम वक्त में उनजो गोश्त भी चङो थो ऐं प्लस में भी जजो ॾियनि थियूं पयूं। हे साईं अचो त हाणे अॻिते हलूं था घोड़े खे त अदा हलूं था पिया अॻिते ऐं साईं अहम पैगाम त ॾियणु विसरी वियो उन खां बग़ैर अधूरिया बि ॾियो मज़ो न ईंदो न त अदा शेयर कंदा वञो प्यारा भाउ काफ़ी दोस्त ॾिसनि था शेयर कयो त तव्हांखे अहिड़ा नज़ारा कंटिन्यू हिमत थींदी रहे। ॾिसो हे हिकिड़ो फार्म हाउस आहे घोड़ हेॾो अलॻि आहिनि उहो इहे पोयां घोड़ा वग़ैरह पोइ हिते बि आहे हॉर्स राइडिंग ट्रेनिंग सेंटर्स आहिनि हिते वॾा वॾा फार्म हाउसिस आहिनि ऐं फार्म हाउस सां गॾोगॾु ट्रेनिंग सेंटर्स ब्रीडिंग सेंटर हॉर्स राइडिंग रेसिंग अदा हे हिकिड़ियूं ॿियूं ॾिसो ज़मीन आहे हे बि वेलर हॉर्स हे ॾिसो ऐं रेसिंग ट्रैक्स वग़ैरह जीअं चइबो हो इहे परे घोड़ा बीठा नंढा तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं रेसिंग ट्रैक्स वग़ैरह ॾिसो था राइडिंग हॉर्स राइडिंग वग़ैरह हिते थींदी रहंदी आहे त साईं इहे हुया नज़ारा इहे हुया हॉर्स राइडिंग इहे हुया घोड़नि जा फार्म हाउसिस त वेंदे वेंदे साईं हिकु दफ़ो ॿीहर वेंदे वेंदे शेयर कंदा हलो दोस्तो तव्हांजी महिरबानी थींदी लख कुर्ब इनशाला लाइव बि तव्हां सां काल कचहरी वठंदासीं तव्हांखे बि वधे कुझु नज़ारा हूंदा आहिनि जिते थोरो सिग्नल जो बि मसइलो हूंदो आहे हिन जे करे तव्हां दोस्तनि जे लाइ रिकॉर्डिंग करे वठंदो आहियां त तव्हांखे जीअं ॾेखारियां तव्हां नज़ारो मिस न कयो वॾी महिरबानी आहे तव्हां लख कुर्ब जिथे हुजो ख़ुशि हुजो पंहिंजो ख़्यालु कजो ऐं प्री प्यारनि जो ख़्यालु कजो वेंदे वेंदे रेलवे लाइन ऐं डिजिटल फाटक साईं को गैंगारो न कोई बि न दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव अदा भाउ प्यारा भाउ अल्लाह पाक ख़ुशि रखेव तव्हां सभिनी खे ऐं जीअं मां काफ़ी मरतबा तव्हांखे ॾेखारींदो आहियां त घोड़नि जा रेंचिस आहिनि हिते मुंहिंजे घर खां थोरो अॻिते फार्म हाउसिस आहिनि वॾा वॾा कहिड़ा घोड़ा आहिनि तव्हांखे ॾेखारियां थो हिकिड़ो सेकेंड अदा हीअं करे हे अची विया त अदा हे ॾिसो अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव